नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खरड़ा में ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे नाम्यारे आलम मज़ाहिया में मक़बूली माणींदड़ आलमदीन मौलाना असदुल्ला खोड़ो चयो आहे त मुल्क में एतिरी करोना न आहे जेतिरो उनखे बदनाम कयो वियो। नबी पाक जे सुन्नत ते अमल कंदासीं त करोना छा पर हुनजी माउ बि कुझु न कंदी। ख़ुदा पाक खां दुआ करियो त करोना वायरस ऐं लॉकडाउन ख़त्म थिए। मौला इन मुल्क जी हिफ़ाज़त फरमाए। करोना वायरस खां बचाव लाइ मौलाना असदुल्ला खोड़े जो वधीक चवणु आहे त लॉकडाउन सबबि लखें बेरोज़गार थियल माण्हुनि जी हुकूमत का बि सार न लधी। लॉकडाउन मुतासिरनि जी न माली सहायता कई वई है, न ई वरी हुननि जे घरनि ताईं को राशन पहुचायो। हिन चयो त मुल्क में महांगाई वधी वई है, अवाम सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। तव्हांजा हथ राति कहिड़े इलाइक़े में रहिया आहिनि, सम्झी न। असां नबीअ जे सुन्नत ते अमल कयूं, किरोना त चाहे हुनजी मानस बि असांखे फिरे। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह असांजे मुल्क खे किरोना खां बचाए, सिंध जी हिफ़ाज़त फरमाए, पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमाए। अल्लाह से पूरी दुनिया में लॉकडाउन ख़त्म थिए। हुकूमत जेके वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।